लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जाम शोरो जी बदीन वासी अगूणी शागिर्दियाणी के फेक आईडी जरिए हिसाइण वारे मामले जो केस दाख़िल थियण बाद मुतासिर शागिर्दियाणी के धमकियूं मिली रहियूं आहिनि। सुंबल मेमण जो चवण आहे त 2020 में फेक आईडीज़ ठाहे केस ब्लैकमेल कयो वियो। हाणे केस जी पोइवारी करण तां धमकियूं मिली रहियूं आहिनि। नारी हुकूमती अख़्तियारनि खां घुर कई आहे त संदसि जान खे ख़तरो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो जी बदीन वासी अगूणी शागिर्दियाणी के फेक आईडीज़ जरिए हिसाइण वारे मामले जो केस दाख़िल थियण बाद मुतासिर शागिर्दियाणी के धमकियूं मिली रहियूं आहिनि। सुंबल मेमण जो चवण आहे त 2020 में फेक आईडीज़ ठाहे केस ब्लैकमेल कयो वियो। हाणे केस जी पोइवारी करण तां धमकियूं मिली रहियूं आहिनि। नारी हुकूमती अख़्तियारनि खां घुर कई आहे त संदसि जान खे ख़तरो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। तव्हांखे अपडेट कयूं पिया नाज़रीन। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो जी बदीन वासी अगूणी शागिर्दियाणी के फेक आईडी जरिए हिसाइण वारे मामले जो केस दाख़िल थियण बाद मुतासिर शागिर्दियाणी के धमकियूं मिली रहियूं आहिनि। सुंबल मेमण जो चवण आहे त 2020 में फेक आईडीज़ ठाहे केस ब्लैकमेल कयो वियो। हाणे केस जी पोइवारी करण तां धमकियूं मिली रहियूं आहिनि। नारी हुकूमती अख़्तियारनि खां घुर कई आहे त संदसि जान खे ख़तरो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ फराहम कयो वञे।